मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जी तहसील इल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में ट्रैफिक जो आज़ार वधी वियो। ही मोरो जी दिल शहीद अब्दुल रज़ाक सूमरो चौक है, जितां शाही बाज़ार, दादू रोड, रेशम गली, मेमण मोहल्ला, शेख मोहल्ला, कोरी मोहल्ला ऐं पीरज़ादा मोहल्ला समेत तक़रीबन 6 ॾे रस्ता वञनि था। शहीद अब्दुल रज़ाक सूमरो चौक सां अहले बैत स्कूल, यूनाइटेड स्कूल एंड विज़न पब्लिक स्कूल समेत ॿिया केतिरा ई अहम मर्कज़ आहिनि। स्कूलनि जे मोकलनि दौरान हिते रक्षनि, मोटरसाइकिलनि ऐं गाॾियुनि जी काफ़ी रश सबबि कलाकनि जा कलाक ट्रैफिक जाम थी रही, जंहिं सबबि स्कूल खां घर वेंदड़ मौसूम ॿारनि खे काफ़ी ॾुखियाईयूं दरपेश अचनि थियूं। उन लाइ मोरो जे शहरनि SSP नौशरो फ़िरोज़ सिंघार मलिक खे अपील कई आहे त स्कूल जे मोकल दौरान हिते 2 पुलिस अहलकार मुक़ररु कया वञनि त जीअं उन अज़ार मां मौसूम ॿारनि समेत मोरो शहरनि खे छुटकारो मिली सघे।